नवाब अली मोहम्मद जे बुअ जे वापारियुनि ऐं समेत मज़दूरनि मोटरवे पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नवाब अली मोहम्मद में मोटरवे पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ बुअ जे वापारियुनि सेठ अली अकबर लाखो जी अॻुवाणीअ में समेत मज़दूरनि ऐं वापारियुनि सेठ मोहम्मद उमर बुगियो, अली शेर सोलंकी, साईं पुष्प कलोई, मोहम्मद जुमन भंड, मोहम्मद हुसैन लाखो, अमुल अमीन लाखो, राशिद सियाल ऐं ॿियनि प्रेस क्लब नवाब अली मोहम्मद जे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो ऐं मीडिया आॾो धाईंदे चयो त मोटरवे पुलिस ऐं सिंध पुलिस बुअ जूं गाॾियूं कराची मंडीअ ताईं न पिया छॾीनि ऐं रस्ते ते रोके ₹1000 रुपया चालान करे थी, जंहिं करे एहतिजाज 5 ॾींहनि खां 50 खां वधीक गाॾियूं 5 ॾींहनि में 50 खां वधीक गाॾियूं बीहारे छॾियूं आहिनि। मुज़ाहिरीन दाईंदे जो त मुख़्तलिफ़ चौकियुनि जी पुलिस ₹1000 रुपया रिश्वत वरिती वेंदी आहे। होॾां बुअ जे गाॾियुनि न भरिजण करे हज़ारे मज़दूर बेरोज़गार थी विया आहिनि, जंहिं करे घरनि में फाका काशी वारी ज़िंदगी जी सूरत हाल आहे। हुननि मुतालबो कयो आहे त इंतिज़ामिया खां वधीक उन मामले जो नोटिस वठनि बुअ जे वापारियुनि सां इंसाफ़ कयो वञे। ख़ालिद ओठो, ख़ासि न्यूज़, नवाब अली मोहम्मद।